दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी मोहब्बत ऐं आज़माइश जे हवाले सां मां जे साम्हूं अर्ज़ कजे थो त हज़रत अब्दुल्लाह बिन मग़फ़ल रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿुधायो त हिकु दफ़े पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि हिकु शख़्स आयो जंहिं चयो त अल्लाह जा रसूल, बेशक आउं अव्हां सां तमामु घणी मोहब्बत करियां थो। इहो ॿुधी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन शख़्स खे फ़रमायो, उन्ज़ुर मा तक़ूल, यानी जेको चवीं थो इन ते गौर कर। हुन चयो त साईं अव्हां सां मोहब्बत थो कयां। नबी साईं फ़रमायो जेका ॻाल्हि करीं थो उन ते गौर कर। इन खां पोइ उन शख़्स 3 दफ़ा वर्जायो त मूंखे अव्हां सां तमामु घणी मोहब्बत आहे। इन जी इहा ॻाल्हि ॿुधी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो, इन कुंत सादिकन फ़अइद लिल फ़क्र तिजफ़ाफ़न लल फ़क्र असरउ इला मन युहिब्बुनी मिनस सईल इला मुंतहा। जेकॾहिं तूं पंहिंजी इन ॻाल्हि में सचो आहीं त बुखुनि ऐं तंग दस्ती जे मुक़ाबले करण लाइ तयारी कर। हुन ॻाल्हि कहिड़ी कई? उन्ज़ुर मा तक़ूल, मुंहिंजे आका फ़रमाइस त इन ते गौर कर। अर्ज़ कई या रसूल अल्लाह, मुंहिंजी अव्हां सां मोहब्बत आहे। हुज़ूर फ़रमायो इन ते गौर कर। हाणे उनखे फ़रमायो जेकॾहिं तुंहिंजी वाक़ई मूंसां मोहब्बत आहे त बुखुनि ऐं तंग दस्ती जे मुक़ाबले करण लाइ तयारी कर। छो त जेको शख़्स मूंसां मोहब्बत कंदो आहे त पोइ उन ॾांहुं फ़क़्र, फ़ाक़ा सैलाब जे पाणी खां ज़्यादा तेज़ी सां वधंदा आहिनि। यानी हुज़ूर सां मोहब्बत ईअं दुनिया वारी मोहब्बत न आहे। हुज़ूर फ़रमायो मूंसां मोहब्बत कंदव न, अव्हां मुंहिंजा उम्मती आहियो, पर जॾहिं मोहब्बत करणु लॻंदव त अव्हां जे लाइ तकलीफ़ूं मुंहुं कढंदियूं। कंहिं शख़्स खे जेकॾहिं कंहिंसां मोहब्बत हूंदी आहे त हू घुरंदो आहे त महबूब वारा कम मां बि कयां। तंहिं करे पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मोहब्बत जी माना इहा आहे त संदन नक्शे क़दम ते हलणु घुरिजे। पोइ जेकॾहिं उहा माना आहे त यादि रखणु घुरिजे पाण सगोरन जी ज़िंदगी में तकलीफ़ूं ऐं आज़माइशूं मौजूदु आहिनि। कॾहिं मके जे घिटियुनि में तकलीफ़ूं सठियूं अथनि त कॾहिं वरी ताइफ़ जे वादीअ में रतो छाण थिया आहिनि, त कॾहिं गारे सौर जा महिमान थिया आहिनि। मके पाक जे घिटियुनि में मुंहिंजे महबूबनि करीमनि खे तकलीफ़ूं ॾिनियूं वियूं। पाण गुज़रंदा हुआ त मके जा माण्हू हुज़ूर ते तंज़ कंदा हुआ, चथर कंदा हुआ, बदशत ॻाल्हाईंदा हुआ। एतिरी क़दुरु मां ॿुधो आहे त हुज़ूर जे जिस्म नबूवत वारे जिस्म जे मथां अताए ख़ुदाबंदी जे आला शान वारे महबूब जे मथां गंदगी उछलाइण या अहिड़े क़िस्म जूं ओझरियूं उछलाइण, अहिड़ियूं अज़ियतूं ॾिनियूं वियूं। वरी जॾहिं ताइफ़ में विया ऐं उते ताइफ़ वारनि जा हुज़ूर महिमान बणिया हुआ, उते ताइफ़ जे माण्हुनि एतिरी अज़ियत ॾिनी, पथर लॻाया जो हुज़ूर जे पाक जिस्म मुबारक मां रतु वहणु लॻो ऐं उहो खून मुबारक जिस्म मां पूरो हेठि अची हुज़ूर खे जेका नालैन शरीफ़, जंहिंखे असां जुती मुबारक चऊं था, पातल हुई उहा पूरी जुती मुबारक जीअं बूट हूंदो आहे ईअं महबूबनि जी पूरी नालैन मुबारक खून सां भरिजी वई। हुज़ूर जो संदन जिस्म मां निकितल खून मुबारक, छो जो हुज़ूर अल्लाह जी तौहीद जी ॻाल्हि पे कई, अल्लाह ताला जे दीन इस्लाम जी ॻाल्हि पे कई। एतिरियूं तकलीफ़ूं आयूं जो हुज़ूर मक्को पाक, जेको हुज़ूर जो विलादत जो शहर, अबाणो शहर, पंहिंजो शहर, उन मां पाण निकिता, गारे सौर जा महिमान बणिया। ऐं कॾहिं बदर ऐं हुनैन जे मैदान में दुश्मननि सां मुक़ाबिलो कयूं, त कॾहिं सख़्त गर्मी में तबूक जी जंग लाइ सफ़र कयो अथनि, त कॾहिं संदन घर में ॿ महीना सांदह मानी ऐं भाॼी तयारु करण लाइ बाहि ई न ॿरंदी। एतिरो मरहलो बि हुज़ूर जी ज़िंदगी में आयो त कॾहिं त पंहिंजे पेट सां बुख जे करे ॿ पथर बि ॿधंदा हुआ। जीअं कंहिं मौक़े ते हिकिड़े असहाबी अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, ॾाढी बुख लॻी आहे, ऐं पंहिंजे पेट तां पहिराण परे करे ॾेखारियईं त पथर ॿधल हो। मुंहिंजे महबूबनि करीमनि उन्हनि सहाबा जी कैफ़ियत खे ॾिसी पाण जो पहिराण मुबारक मथे कयूं त हुज़ूर खे ॿ पथर ॿधल आहे। सहाबनि खे चयूं जे तव्हांखे हिकिड़ो पथर ॿधल आहे त मूंखे पेट सां ॿ पथर ॿधल आहिनि। अहिड़ी तकलीफ़ वारी ज़िंदगी कंहिंजे मथां काइनात जे सरदार
जंहिंजे सदके अल्लाह ताला सॼी काइनात खे पैदा फरमायो आहे। जेको इशारो करे चंड टुकड़ा थी वञे, इशारो करे लथल सिज मोटे, आङुरियूं पाणीअ में विझे त उन मां चश्मा जारी थी वञनि, लुआब लॻाइनि त मर्ज़ ख़तमु थियो वञनि। उन अल्लाह जे रसूल जे लाइ एॾियूं तकलीफ़ूं आयूं त कॾहिं पंहिंजे पेट सां बुख जे करे ॿ पथर ॿधूं त वरी मदनी ज़िंदगी जे 10 सालनि में 26 या 27 जंगियुनि में बज़ाते ख़ुदि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण हिस्सो वरितो। त कॾहिं अबी तालिब वारे घाटीअ जे अंदरि यानी शोबे अबी तालिब जंहिंखे चऊं था उन जे अंदरि मके पाक जे अंदरि महबूबन क़ैद काटियो पूरे ख़ानदान समेत। मके जे माण्हुनि बाइकाट कयो, को ॻाल्हाइणु पसंदि न कंदो हो। हुज़ूर सां को ॻाल्हाइणु पसंदि छा, हुज़ूर जे चाचे हज़रत अबू तालिब साईं सां को ॻाल्हाइण लाइ तयारु न हूंदो हो, ख़ानदान जे फ़र्दनि सां ॻाल्हाइण लाइ तयारु न हूंदो हो। ऐं अहिड़ियूं तकलीफ़ूं बि हुज़ूर सठियूं। मतिलबु त पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जुदोजहद, मेहनत, तकलीफ़ुनि ऐं आज़माइशुनि सां भरियल आहे। पोइ जेकॾहिं कोई शख़्स पाण सॻोरनि सां मुहबत जी दावा करे थो या इश्क़ रसूल जी हाम हणे थो त पाण खे हर इम्तिहान लाइ ज़हनी तौरु तयारु करे। जेकॾहिं पाण सॻोरनि जो सचो आशिक़ आहे त इम्तिहान बि मथसि फ़को करे गणकंदा। हुज़ूर जेको फरमायो आहे यकीनन इहो हक़ आहे ऐं इहो सच आहे। दीन इस्लाम जी दावा, हुज़ूर सां मुहबत जी दावा, असां जलसनि प्रोग्रामनि में वेंदा आहियूं, नारो रस्मी लॻंदो आहे, ग़ुलामी रसूल में मौत बि क़बूल है। बाबा मौत त को तो क़बूल कयो, पर कॾहिं ईअं चई त ग़ुलामी रसूल में ॾाढ़ी बि क़बूल आहे, नबी साईं जी सुन्नत आहे। कॾहिं इहो चई त ग़ुलामी रसूल में ॾंदण बि क़बूल आहे, नबी साईं जी सुन्नत आहे। कॾहिं इहो चई त ग़ुलामी रसूल में निमाज़ बि क़बूल आहे, निमाज़ नथो पढ़ा, हाणे 5 वक़्त निमाज़ पढ़ंदुसि। त हुज़ूर जी सीरत जे हर पहलू सां मुहबत करणी आहे। मौत त तो क़बूल कयो, पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॻाल्हियुनि जे लाइ फरमायो आहे, उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल करण जी ज़रूरत आहे। अल्लाह ताला असां खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।